वरी वञी मस्जिदुनि में ॾिसंदे त जिते हिकिड़ी सिफ़त थींदी उते 5 सिफ़ूं बीठियूं जेके निमाज़ न पढ़ंदा से भी निमाज़ में चालू जेके कुरान सॼो साल नथा पढ़नि से भी रमज़ान में खोलियूं वेठा आहे या ग़लति थो चवां छाजे करे छो मदीने वाले साईं फरमायो सही बुखारी जी हदीस आ मुझे आका फरमायो इज़ा दखल रमज़ान जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आ रमज़ान दाख़िल थींदो आ फुतिहत अबवाबुल जन्नत व खुलिकत अबवाबुन नार रब करीम पंहिंजे रहमत जा जन्नत जा दरवाजा खोले छॾींदो आ जहन्नम जा दरवाजा बंद करे छॾींदो आ वसूसिलत शयातीन ऐं शैताननि खे कैद कयो वेंदो आ शैताननि खे ज़ंजीरनि में बंद कयो वेंदो आ हाँ इते वरी सुभाणे अल्लाह घटि चयो तव्हां चओ था खुलियल हुजनि 11 महीननि जी संगत आहे हाँ न मुझा प्री प्यारा शैतान जेको माण्हुनि जे नेकी जे रस्ते खे रोकींदो आ चङे कम खां रुकावट विझंदो आ नमाज़ पढ़ण खां रोकींदो आ कुरान जी तिलावत खां रोकींदो आ पोइ उहो शैतान जॾहिं कैद थी वेंदो आ त माण्हुनि जी रुकावट लही वेंदी धड़ाधड़ माण्हू मस्जिद में अची वेंदा जेको सॼे साल में 11 महीना नथो जागे निंड में पियो आ पर जेॾी महिल पोयों हिस्सो रात जो थींदो आ त घर मां उथंदो आ उथी करे सेरी कंदो वेही चंद घड़ियूं अल्लाह जो नालो वठंदो आ नफ़िल पढ़ंदो आ तहज्जुद पढ़ंदो आ अल्लाह अल्लाह कंदो आ उन ते रब जूं रहमतूं वसी वेंदियूं छो तो शैतान कैद थी विया शैतान बंद थी विया रहमत जा दरवाजा खुली विया अल्लाह पाक जल्ल शानो जे लुत्फ ऐं करम जो राहूं बान्हन जे लाइ खुली वियूं चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल मोहब्बत संगत जी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हजरत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु तो रिवायत करे मुझे सोने हबीब फरमायो त मुझी उम्मत के रमजान में 5 एड़ा इनाम अता कया वेंदा आहिनि जेके अॻियुनि उम्मतुनि मां कंहिंखे कोन मिलिया हाय 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 महबूब जे सदके मदीने वाले मीर जे सदके इन उम्मत के 5 इनाम रमजान में मिलिया केड़ा जॾहिं रमजान जी पहिरीं रात थींदी आ त अल्लाह उन्हनि ॾांहुं निहारींदो आ रब पंहिंजी रहमत साण चओ छा कंदो आ रहमत सां रब निहारींदो आ अरे मुरीद चवंदो आ त जेकर मुंहिंजो मुर्शिद मूंॾे निहारे ईयरफोन यादि आई हाँ मुरीद चवंदो आ त मुंहिंजो मुर्शिद जेकर मूंॾे निहारे आशिक चवंदो आ त मुंहिंजो महबूब जेकर मूंॾे निहारे जे मुहिब दे महबूब निहारे त मुहिब जो लूलू ठरी पवंदो आ पर खालिक अकबर रब्बे ज़ुल जलाल जड़े पंहिंजे बाने दे निहारे रहमत जा निगाह करे त इन बाने जो भाग ऐं वक्त केॾो बाला हूंदो जॾहिं पहिरीं रात थींदी आ एॾो रमज़ान जो चंड ॾिसबो आ ओॾो मुंहिंजो करीम रब पंहिंजे बाननि में रहमत जी निगाह खणी निहारींदो आ सुभान अल्लाह
सुभान अल्लाह। मुझा मौला ये रहमत जो निगाहूं इन पूरी जमात के नसीब कजाए। ए मुझा मौला असांजे गुनाहन के न दिस जाए, असांजे खताउन के न दिस जाए, पंहिंजे रहमत पंहिंजे इनायत जो निगाहूं इन सारी जमात ते कजाए। साईं तो फरमान त इहा निगाह रहमत जी मूसा जी उम्मत के कोन मिली, ईसा रूहुल्लाह जे उम्मत के कोन मिली, दाऊद खलीफतुल्लाह जे उम्मत के इहा निगाह कोन मिली, हजरत आदम सफीउल्लाह जे उम्मत के इहा निगाह कोन मिली, के नबी जे उम्मत के इहा रब जी निगाह कोन मिली। पर मदीने वाले मीर जे सदके मुंह जड़न गुनहगारन के इहा रहमत जी निगाह मिली। सल्लल्लाहु अलैहि या बुधो बुधो भला जे रब केंदे निगाह करे त थींदो छा? न चई सुभान अल्लाह। हाँ जे रब खणी केंदे निगाहे रहमत करे त छा थींदो? सुभान अल्लाह। रब जेने रहमत सा निहारे त उन्हें के अज़ाब कदे कोन कंदो। हाय हाय हाय। अज़ाबन जा भी कई किस्म आहिनि, कर्ज भी अज़ाबा, बीमारी भी अज़ाबा, ओ मुजादा कब्र जे अंदर भी अज़ाबा, महशर जे मैदान में बीहण भी अज़ाबा। ओ मुझा पिरी प्यारा दुनिया जा दुख गम तकलीफूं ये बिकड़े किस्म जी अज़ियत ईज़ा ऐं अज़ाब आहिनि। पोइ जेॾे रब पंहिंजे रहमत जी निगाह करे उन तां अज़ाब खजी वेंदा। हाँ ये पहिरियों इनाम जेको रमज़ान में मिले थो, जे पहिरियों इनाम इहो आहे त तूं छा थो सम्झी त ॿिया इनाम कहिड़ा हूंदा? चो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। बी नेमत ॿियो इनाम जेको हिन उम्मत के मिलियो आहे, अब पहिरीं ॻाल्हि समझ में आई। ॿियो इनाम कहिड़ो? जॾहिं रोज़ो रखंदा आहिनि, शाम जे वक़्त में बुख जे करे उञ जे करे उन्हनि जे वात में बूए पैदा थींदी आहे। अब हाओ बुख जे करे उञ जे करे मादो खुश्क आहे, जिगर प्यासो आहे, मादो खाली आहे, उन जे वात मां बूए पैदा थींदी आहे। बज़ाहिर उहा बूए तबअन नापसंद हूंदी आहे, अणवणंदड़ हूंदी आहे, दुनिया जे माण्हुनि खे उहा बूए न वणंदी आहे। पर मदीने वारो ताजदार तो फरमाए त रोज़ेदार जे वात जी उहा बूए मुंहिंजे करीम रब खे मुश्क ऐं अंबर खां बि वधीक प्यारी लॻंदी आहे। उन जा चपड़ा सुकी वञण, उन जो मादो उन जो जिगर प्यास जे करे मुरझाइजी वञण, उन जे वात मजा बूए निकरण, या बूए या मुझे करीम रब के एड़ो थी वणे, एड़ो थी पसंद अचे। इंसानो तव्हां के मुश्क जी खुशबू अंबर जी खुशबू जी वणंदी आहे, पर रब के इहा वात जी बू इन मुश्क अंबर का वधीक प्यारी आहे। वल खुलूफ फम साइम अत्यब इंदल्लाह मिर रिहिल मिस्के। मुश्क जी खुशबू खां भी रोज़ेदार जे वात जी बूए मुझे करीम रब के वधीक प्यारी हूंदी आहे। मालूम थियो त बाने जे जिस्म जे मथा, बाने जे जिस्म जे अंदर जेके खूबियूं या खसलतूं रोज़े जे करे रमज़ान में पैदा थियन थियूं, उहे खसलतूं मुझे करीम रब खे वणनि थियूं। ऐं 3 नंबर ते मुझे मदीने वाले साईं फरमायो, हर ॾींहुं ऐं हर रात में मलाइका उन्हनि जे लाइ बख़्शिश था घुरनि
जरमल रमजान जो चंड बीठो होडो मलाइकन हथ खया ओ मुझा मौला महबूब जे उम्मतुन के माफ कर। रमजान जे रातुन में रमजान जे दीहन में ओ अदा ओ मुझे महबूब जा उम्मती तू रोजेदार तू सुतो पियो ॾींहं या रात तू भली निंड में पियो जी पर सभिनी आसमानन जा मलाइक तुझे रहमत तुझे मग़फ़िरत जे लाइ रब वटि दुआऊं था घुरन पिया। आसमानन जे अंदर का बि गिराट जेतरी जाए वांदी नाहे मगर हर जाए ते अल्लाह जो मलाइक को सजदे में पेशानी रखियूं पियो आ को तस्बीह पियो पढ़े को तहलील पियो पढ़े एतरा रब जा मलाइक जन जो छह नाहे गाने टो नाहे अदल अदद हिसाब न थो करे सकजे एतरा रब जा मलाइक ओ मुझा प्री प्यारा ये सब फरिश्ता गॾजी करे तुझे ला रब वट दुआ था घुरन मुझा मौला ओ महबूब जे हिन उम्मती के माफ कर। इतरन मलाइकन जी दुआ दे खबर कबूल पौंदी कि न कोन पौंदी? मलाइकन जी दुआ बोर्ड कबूल पौंदी कि न कोन पौंदी? हाँ सुभान अल्लाह। साईं फरमाइन था इया उहा नेमत जेका के नबी जे उम्मत के कोन मिली जेका मुझे उम्मत के मुझे गुलामन के नसीब थी। चवल्ला सोनो वसे मी वो नितोरो दी जो उन्यो वने उन्नमा। हाँ सोना मीह वसन ऐं को अञा भी खाली रहे इहो तो को असल जो मारियो चेबो। ओ मुझा प्री प्यारा रमजान जा रोजा रख जाए रमजान जो तरावियों पढ़ जाए तुझे ला अल्लाह जा आसमानी मलाइक तुझे मग़फ़िरत ऐं बख़्शिश जूं दुआऊं पिया घुरंदा। या टी गाल ऐं चौथी गाल मुझे साईं फरमायो तो अल्लाह करीम पंहिंजे जन्नत के फरमाइंदो आ त ए जन्नत सिंगार जी वञ मुझे बानन जे लाइ उहे दुनिया जी थकावट खां तो में अची आराम वठंदा मुझे घर ऐं मुझे तरफा अता कयल इज्जत वारे घर में मुझे बानड़न रोजा रखिया। हाय 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 सही घर में मानी भी रखी आ पानी भी रखियो आ कूलर थधे पानी जा भरिया पिया है फ्रिजुन में थधो पानी भी रखियो आ रंगीन शरबत भी रखिया पर पानी जो फुड़ो वात में नथो विझे उञ भी ॾाढी थस उञ भी ॾाढी थस पानी भी मौजूद आ पर पिए नथो छो नथो पिए जो मुझे रब जी मन उथियल आ। हाय 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 रोज़ो अजीब राज आ। हाँ? मानी भी घर में आहे बोड़ भी रखो पियो आ शाम जे वक्त में जिनमल दाग घर वारी पचायो त ॾाढा रूह के सकूं आयूं बोड़ भी ठही वियो मानी भी तैयार थी वई उञ भी आहे भुख भी आहे पर खाए नथो मानी जो गभो नथो वात में विझे।
हसीनो जमील महजबीन घर वारी पासे में वेठिया, नफ्स में ख्वाहिश भी आए पर उन्हें सा वेछड़ाए पर नथो करे जो मुझे रब जी मनो थी अल्लाह। तो रोजे जे अंदर पान के रोकणो आ, घर वारी सा गरजण का रोकणो आ, मानी खाइण का पान के रोकणो आ, पानी पीण का पान के रोकणो आ। के गार दिनस के घट वध गालायो से पर उनके वरंदी न छोड़े, उनके गार जो जवाब गार सा न छोड़े, चुप करे बीठो आदा तू भली गार दे पर मां न दींदो मां जो मां रोजेदार आहियां। नफ्स कावड़ियो के मानू घट वध गालायो से नफ्स कावड़ियो, नफ्स चयो तने के वरंदी दे इन हिकड़ी गार निया तू पंज गारियों दीस। नफ्स जे अंदर वडी गुस्से कावड़ जी बाह भड़की पर उहा बाह सीने में अंदर उछाए छॾई। के गार न नहीं के ते पंजी कावड़ जारी न कयई, पंजे अखियुन के बुरी नजर का रोकई, पंजे वात के बुरी गुफ्तगू का रोकई, पंजे पेट के बुरी कमन का रोकई, पंजे हथन पेरन के बुरन कमन का रोकई। छाजे करे रोकई जो मुझे रब जी पाबंदी लगल। हाँ कमरे में अकेलो बैठो आ, फ्रिज में केला भी पिया है, सूफ भी पिया है, डाढ़ू भी पिया है, नफ्स भी सट्टू थो खाए पियो पर वात में जरो भी नथो विझे। को ॾिसण वारो नहीं, को रोकण वारो नहीं, को झलण पलण वारो नहीं, पर हिकड़े रब जी ख़ातिर हाय 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 पंजो पान खे रोके। रात थी थक भी ॾाढो थस, कम कई कारोबार कई, दुकानदार वापारी आ, मुंहिंजा पिनी प्यारा थकावट जे बावजूद रात थी आ, थदड़ी हीर लगी आ, सुम्ही पियो निंड अची वई, नफ्स उथण नथो चाहे पर जेॾीमहिल रात जो पोयों हिसो थियो उहा थदड़ी हीर घुले पई, गाफ़िलन के थप क्यों ॾेई सुम्हारे पई पर हिन मर्द पंहिंजे बिस्तर के छॾे करे उथियो आहे त उथी तहज्जुद जा नफ़िल पढ़ा, उथिए मुसले के आबाद तो करे, सील जे लाइ उथे तो उहा अदी भेणो पंहिंजे नरम गुदाज बिस्तर के छॾे उथी आ त वञी रोज़ेदारनि जे लाइ मानी पचाया, टांडो दुखायई, बाहि चुल्ह गरम कयई, दूहे जे अंदर अखियुनि मां ॻोढ़ा वही पियसि पर मानड़ी पचाए करे रोज़ेदारनि जे लाइ रोज़े जे सेहरी अफ़तारी जो इंतजाम करे रही आ। इन मर्द जे लाइ, इन औरत जे लाइ रब तो फरमाए त ओ मुंहिंजी जन्नत तू सिंगार जी वञ, ओ बेश्त तू सिंगार जी वञ। मुंहिंजा बानड़ा दुनिया में रोज़ा रखंदा, दुनिया में रातियुनि जो जागंदा, तरावियूं पढ़ंदा, नफ़िल पढ़ंदा, इबादतूं कंदा, थक अचे तो में लाहींदा। हाँ? थकन लाहण जी जाए जन्नत रे बैठाई हाय 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 हाय। हाँ सही हिते कदे मथे में सूर, कदे पेट में सूर, कदे होड़ में सूर, उते से का बीमारी हुंदी कोन सही सुभान अल्लाह। हाँ न बीमारी हुंदी, न सिंघ हुंदी, न पेशाब हुंदो, न पायखाने जो ख्याल हुंदो, न बदन में थक हुंदो, न ओजागो हुंदो, न को मुंहिंजा दोस्तो पीरी ईंदी पर जन्नत में पीरी न हुंदी। सब 17 सालन जा नौजवान मुछन जी सावल सावल, हाँ अखियुनि में सुरमा पातल हुंदन, बदन ते कपड़ा जेकी पातल हुंदा से मेरा न थींदा, पुराना न थींदा, हिकड़ो लिबास लाहींदो तो वरी 70,000 वेस ॿिया तैयार पिया हुंदा। 70 हूर जन्नत जूं एडियूं त सोहणियूं हूंदियूं, एडियूं त हसीन हूंदियूं जो जन्नत जी हूर पंहिंजे वात जी फीणी कढी हिन खारन समुंडनि में विझे त माखीअ खां मिठा थी वञनि।
इन किताब में पढ़ जाए तो जन्नत छाए। हाँ जन्नत छाए जहन्नम छाए। ओ मुझा प्री प्यारा जेडी मल जन्नत में वींदा न दुख ॾिसंदा न गम ॾिसंदा न गिणती ॾिसंदा न परेशानी ॾिसंदा न बीमारी ॾिसंदा न पीरी ईंदन न कुराड़ पईंदन। जन्नत जूं हूरूं उन्हनि जे लाइ वन वाहन में रब विहारे छॾियूं आहिनि। हाँ